अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। भला हीअ कैफ़ियत ॾिसो, अखियूं लट उटारियूं कंहिं पर कड़ियां पेर, लठ लाहींदो केर मूं जे हीअ माज़ूर खे। मुंहिं जूं अखियूं लट यानी हवा सां उॾामंदड़ मिटीअ सां ढकिजी वियूं आहिनि। उन्हनि मथां मिटीअ जो पर्दो चढ़ी वियो आहे। मूं माज़ूर जंहिं जूं अखियूं लट सां ढकिजी वियूं आहिनि ऐं उन्हनि मां दीद ख़तमु थी वई आहे, उनखे केरु लठ लाहींदो, लठ खां वठी रस्तो ॾेखारींदो। अॻे वाव जे लॻण करे पेरनि जे लटिजी वञण जो ज़िक्र हो, हाणे वरी अखियुनि जे ढकिजण जो ज़िक्र आहे। कमाल त ॾिसो। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो।